गड़ियासीन मेहरान शॉपकीपर एसोसिएशन ऐं गड़ियासीन शहरी इत्तेहाद जे उहिदेदारनि जी असिस्टेंट कमिश्नर गड़ियासीन ऐं गड़ियासीन पुलिस सां गॾिजाणी लॉकडाउन रेट लिस्ट ऐं अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल। इन मौक़े ते मेहरान शॉपकीपर एसोसिएशन जे सदर इमरान खान पठान, दिलशाद अहमद भट्टी, सैयद फयाज़ अली शाह, तौफीक अहमद भुट्टो, सैयद नसीर शाह ऐं गड़ियासीन शहरी इत्तेहाद पारां बाबर खान पठान, शफीक कुमार, शाहीन सिंधी, बहादुर सुमरो, वफा अब्बासी, अयाज शाह, अतीक भुट्टो समेत उहिदेदारनि शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर सां लॉकडाउन जे हवाले सां शहर जे दुकानदारनि सां हुकूमत जे थियल ऐलान बाबति आगाही ॾिनी ऐं तावन जी घुर कई। रेट लिस्टनि जे हवाले सां पिणु दुकानदारनि खे पाबंद बणायो वेंदो। रिपोर्ट सिराज अहमद सां तो सिटी न्यूज़ गड़ियासीन।